वेलकम नाज़िम टेलीविज़न ते जॉइन किया सीनियर नुमाइंदा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा एडवाइज़र टू CM आहिनि मोहतरम जनाब जावेद नायाब लगारी साहब मूंसां गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मुमताज़ भाई, थैंक यू। लॉन्ग मार्च तव्हांजे साम्हूं आहे इमरान ख़ान जी। इमरान ख़ान हाणे उनखे ख़तमु करे 26 तारीख़ ते पिंडी पहुचणो आहे ऐं आर्मी चीफ जी तैनाती जो अहम मामिलो आहे। उनखे कंट्रोवर्शियल बणाइण जी कोशिश भी इमरान ख़ान कई पर उन खां पोइ हिते हटियो आहे। छा चवंदव सर? साईं हाणे इमरान ख़ान जी त ख़बर असांखे पवे कोन थी, छो त हुनजो स्टेट ऑफ माइंड जेको आहे उहो इंतिहाई बैकवर्ड थी चुको आहे ऐं हू सियासी माण्हू आहे कोन जो हुन ते वधीक तबसरो थी सघे। छो त हर रोज़ पोयनि 1.5 महीने खां इहा लॉन्ग मार्च हले पई। रोज़ को 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर हलनि था, वरी अॻिते वञनि था, कॾहिं पोइ हिते वञनि था ऐं उन्हनि जी सिचुएशन तव्हांजे साम्हूं आहे, पूरे पाकिस्तान जे साम्हूं आहे। ऐं मूंखे नथो लॻे त इमरान ख़ान साहिबु इहा लॉन्ग मार्च कंप्लीट करे सघंदो। इहा 26 तारीख़ जी जेका डेट ॾिनी आहे हिननि, ऐं इहा वरी हिकिड़ो दफ़ो वरी हिननि खे एक्सटेंड करणी पवंदी। माना तव्हां चओ था त वॾो इज्तिमा कोन थींदो जीअं त उहो दावा था कनि त पिंडी जे अंदरि लखे माण्हू हूंदा ऐं असां हिकिड़ो वॾो प्रोग्राम। लखे माण्हू त छा, इहे हज़ारे माण्हू गॾु कोन करे सघिया आहिनि। तव्हांजे साम्हूं आहे त जॾहिं इमरान ख़ान साहिबु ट्रक ते मौजूदु हुआ त उन वक़्तु बि हिननि जे आस पास 150 खां 200 माण्हू हुआ टोटल। ऐं हाणे बि हिननि जो क्राउड मुंहिंजे ख़्याल में त 7 खां वधीक किथे बि न थियो आहे। बाक़ी इमरान ख़ान साहिबु पंहिंजे स्टेट ऑफ माइंड में हले पियो ऐं पाकिस्तानी क़ौम खे हींअर ज़रूरत आहे त उहा मुतहद थिए ऐं इमरान ख़ान जहिड़ा जेके कैरेक्टर आहिनि सियासी जिन खे बणायो वियो आहे उन्हनि खे हिन सॼे निज़ाम मां ॿाहिरि कढनि ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान में जमहूरियत जेका आहे उहा परवान चढ़ंदी ऐं इमरान ख़ान जा जेके बि इहे नाकाम हरबा आहिनि इहे इंशाअल्लाह इहे नाकाम ई थींदी। जावेद साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त सॼो ॾींहुं तव्हां आवाम जे अंदरि आहियो, आवाम सां मिलो था, माण्हुनि सां मिलो था, असां तव्हांजी हिकिड़ी इंटरेक्शन रहे थी। हर जॻह ते इहो ई सुवाल आहे त आर्मी चीफ केरु थींदो। हिकिड़ो कन्फ्यूजन आहे, हिकिड़ो वॾो त डेडलॉक लॻे थो, पर गवर्नमेंट चयो आहे त को डेडलॉक न आहे, हर शइ स्मूथली थी वेंदी। पर इमरान ख़ान तहरीक इंसाफ़ इनखे डेडलॉक चवनि था। इहो जेतिरो जल्दी थिए तव्हांखे लॻे थो त ओतिरो बहितर न हूंदो सर? सर हाणे हीअ त एडमिनिस्ट्रेटिव हिकिड़ो डिसीशन आहे। ज़ाहिर आहे पॉलिटिकल पार्टीज़ ऐं जेके बि स्टेक होल्डर आहिनि पाकिस्तान जा उहे मुश्तरिका तौर ते वेही करे इहो डिसाइड कंदा ऐं इनशाला जेको बि डिसीशन हूंदो असां उमेद था कयूं त उहे पाकिस्तान जे सलाह में हूंदो। ऐं पाकिस्तान आर्मी हिकिड़ो तमामु वॾो इदारो आहे ऐं उनजो जेको बि हेड हूंदो ज़ाहिर आहे उहो अहिड़ो हूंदो जंहिंखे पाकिस्तान खे वधीक मज़बूत ऐं मुनज़म करण में उनजो वधीक किरदारु हूंदो। इनशाला जेको बि डिसीशन हूंदो तमामु बहितर हूंदो, जेको असां उमेद बि इन जी कयूं था। जावेद साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त इमरान ख़ान एतिरे ताईं तो मार्शल लगाना है तो लगा दें। हे जमहूरियत वॾी क़ुर्बानीनि सां आई आहे, वॾी तकलीफ़ुनि सां आई आहे, हिन में वॾी जद्दोजहद आहे, वर्करनि जी वॾी जद्दोजहद आहे, पीपल्स पार्टी जी क़यादत जी हिकिड़ी वॾी क़ुर्बानी आहे, उन्हनि जे वर्कर जी वॾी क़ुर्बानी आहे। मुल्क जे अंदरि अॼु बि जमहूरियत आहे, सिस्टम आहे, जेतिरो बि कमज़ोर आहे पर जमहूरियत हुजणु खपे, सिस्टम हुजणु खपे। छा चवंदो? साईं इंतिहाई जेको आहे मुज़म्मत जो बयानु आहे। अगरि इहो इमरान ख़ान ॾिनो आहे, मार्शल लॉ जी हरगिज़ बि ज़रूरत न आहे। पाकिस्तान हिकिड़ो जमहूरी रियासत आहे, पाकिस्तान में असेंबलियूं कमु कनि पियूं, पाकिस्तान में फेडरल हुकूमत कमु करे पई, सूबाई हुकूमतूं कमु कनि पियूं। इन अगरि इमरान ख़ान फेडरल हुकूमत खां ॿाहिरि आहे त इमरान ख़ान जी 2 सूबनि में हुकूमत आहे, त उनखे इन बयान जी बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। पाकिस्तान में इंशाअल्लाह ताला इन दस्तूर आइन ऐं कॉन्स्टिट्यूशन तहत पाकिस्तान हलंदो रहंदो। पीपल्स पार्टी हरगिज़ बि कंहिंखे बि इहा इजाज़त न आहे त मार्शल लॉ वारियूं या अहिड़ियूं ॻाल्हियूं करे। पाकिस्तान में जेको बि थींदो उहो कानून ऐं आइन जे तनाज़ुर में ई थींदो। जावेद साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त 75% पाकिस्तान जे अंदरि तबाही बारिशुनि जी तव्हांखे पाण ख़बर आहे और तारीख़ में हिन जी का मिसाल कोन थी मिले। माण्हुनि जी मैशियत तक़रीबन तबाह थी वई, माण्हू तमामु घणी तकलीफ़ में आहिनि। अॼु बि तव्हांजी क़यादत हुजे, गवर्नमेंट हुजे, कोशिशि थी करे त जेको आहे रिहेबिलिटेशन जो प्रोसेस जेतिरो जल्दी थिए। तमामु घणनि पैसनि जी, रिसोर्सिस जी ज़रूरत थी पए। हिकु तरफ़ त इहा बि इहो पाकिस्तान बि आहे, ॿी तरफ़ इमरान ख़ान एतिरो प्रेशर दबाव थो ॾिए त जल्दी इलेक्शन थियनि, वक़्त खां पहिरियां इलेक्शन थियनि, इलेक्शन में मां वञी करे 2/3 मेजॉरिटी सां आहियां। हे एॾो वॾो क्राइसिस आहे मैशियत खे बहितर करण जे लाइ। छा जेके पीपल्स पार्टी किसाननि जी, ग़रीबनि जी, मज़दूरनि जी पार्टी आहे, महांगाई पंहिंजी जॻह ते आहे, बेरोज़गारी पंहिंजी, हे एॾो वॾो नेचुरल डिज़ास्टर तव्हांजे साम्हूं आहे। छा चवंदव? साईं मुंहिंजे ख़्याल में हींअर त इलेक्शन जी ज़रूरत बि न आहे, इलेक्शनूं वक़्त ते थियणु घुरिजनि। पाकिस्तान में तमामु वॾो क्लाइमेट हिकिड़ो डिज़ास्टर थियो आहे जंहिंमें सिंध सूबो तमामु जेको आहे उन में इफेक्ट थियो ऐं असां सभई रिहेबिलिटेशन ऐं रिलीफ में लॻा पिया आहियूं। मुंहिंजे
ख्याल में तो पाकिस्तान में जेके बि इलेक्शनूं थियनि उहे वक़्त ते थियनि ऐं हींअर त जेको फोकस आहे उहो पाकिस्तान जी अवाम खे रिलीफ ते फोकस करणु घुरिजे ऐं सूबाई ऐं जेके वफ़ाक़ी हुकूमत आहे उन खे बि रिलीफ ते फोकस करणु घुरिजे। इमरान ख़ान ते इंतिशार पसंदि आहे बेसिकली, हू मुस्तहकिम पाकिस्तान चाहे ई कोन थो। जॾहिं हुन वटि हुकूमत हुई 3.5 पौणा 4 साल हुन हुकूमत कई त हुन इंतिशार फैलायो, हुकूमत में हूंदे बि हुन इंतिशार फैलायो ऐं जॾहिं हू हुकूमत खां ॿाहिरि आहे त ज़ाहिर आहे हाणे त हू चाहे थो त पाकिस्तानी रियासत जेका आहे उहा कमज़ोर थिए, हुकूमतूं कमज़ोर थियनि, मुआशी बदहाली थिए ऐं उहा तव्हांजे साम्हूं आहे त मुल्क में इमरान ख़ान डिस्टेबलाइज़ेशन चाहे थो। हू हर रोज़ु ऐलान कंदो आहे त बाबा लाहौर बंदि कयां थो, इस्लामाबाद लॉकडाउन कयां थो, ही लॉन्ग मार्च हुतां लॉन्ग मार्च। त मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान इंतिशार पसंदि हिकिड़ो कैरेक्टर साम्हूं थी उभरियो आहे ऐं पाकिस्तान जो अवाम बख़ूबी आगाह आहे। इन करे ई पाकिस्तान जो अवाम हुन में हथु कढी चुको आहे ऐं कुझु माण्हू जिन वोट बि ॾिना हुआ त उहे मुंहिंजे ख़्याल में हाणे निदामत जो इज़हार कंदा हूंदा जिन इमरान ख़ान खे वोट कयो हूंदो। वॾी महिरबानी मोहतरम जनाब जावेद नायब लगारी साहब जो पॉइंट ऑफ व्यू तव्हांजे साम्हूं आयो। मुल्क जी सूरत हाल ते वक़्त ते इलेक्शन थींदियूं ऐं वक़्त खां अॻु में इलेक्शन कोन थींदियूं ऐं मैशियत जी बहितरी जे लाइ हुकूमत कोशिशि करे पई। सिंध जे अंदरि, बलूचिस्तान जे अंदरि, साउथ पंजाब जे अंदरि काफ़ी तबाही बारिशुनि जे करे आई। अञा ताईं माण्हुनि खे उहो रिहेबिलिटेशन जो प्रोसेस शुरू कोन थी चुको आहे। अॼु बि माण्हुनि जो पाणी बीठो आहे। इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च त ख़तमु थी वियो, हाणे उहो लॉन्ग मार्च ते सभु माण्हू अची करे जमा थींदा पिंडी जे अंदरि, पोइ पिंडी खां पोइ अॻिते वधनि था, कहिड़ी जॻह ते वेहनि था, छा उनजी स्ट्रेटजी हूंदी, छा उनजो प्रोग्राम हूंदो, उन ॾींहं ते 26 तारीख़ ते जमा थींदा। उन खां पोइ ऐं आर्मी चीफ जी तैनाती जो मामिलो हमेशह हर दौर में थियो आहे, पर हिन दौर में उनखे वधीक डिस्कस कयो वियो आहे जेको न थियणु खपे। मीडिया जे अंदरि, डिस्कशन जे अंदरि काफ़ी शयूं अहिड़ियूं थियूं जेका एज़ ए इंस्टीट्यूशन न थियणु खपे। मुंहिंजे टेलीलाइन ते जॉइन कयो आहे सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, बलूचिस्तान अवामी पार्टी सां सेनेटर आहिनि मोहतरम जनाब दिनेश कुमार साहब मूं सां गॾु आहिनि। सर, तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम। थैंक यू मीर साहब। दिनेश साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे त कारोबारी शख़्सियत बि तव्हां पाण आहियो। असांजे मुल्क जे अंदरि मैशियत बहितर न आहे, उनजो बि सॼे वॾे में वॾो उन ते जेको असरु पए थो उहो सियासत जो पए थो। सियासत असां वटि इस्तेहकाम न आहे। आर्मी चीफ जी तैनाती खे एतिरो वधीक डिस्कस कयो वियो तहरीक इंसाफ़, जेको एज़ ए इंस्टीट्यूशन न हुजणु खपे आहे। छा चवंदो? बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त हिकिड़ो जो इंस्टीट्यूशनल जेका तैनाती आहे उनखे पॉलिटिक्स में चेंज कयो वियो आहे और हिन दफ़े त कुझु ज़्यादा ई पहिरियों बि थियो आहे अहिड़े तरीक़े सां, पर ईअं न थी आहे जीअं हिन दफ़े हिकिड़ो सियासी तौर ते हिनखे जीअं उछालियो वियो आहे। इन जी मिसाल तारीख़ में कॾहिं बि नथी मिले पई। ऐं जंहिं हद ताईं तव्हां चयो त मुआशी सूरत हाल, यकीनन जंहिं बि मुल्क में सियासी समाजी बेचैनी हूंदी त उते त इहा आहे त मुआशी बेचैनी लाज़मी मईशियत ते त इन्हनि अवामिल जा असर पवनि था। इहा ई शइ असांखे सम्झण जे लाइ खपे त इन शइ खे जल्द अज़ जल्द हिकु त इहो तैनाती वारो मामिलो ख़तमु कयो वञे ऐं ॿियो वेही करे हिकिड़ो मैशियत ते हिकिड़ो पाण में वेही हिकिड़ो मुतहद थी करे लाइअमल ठाहियो वञे ताकी जेके असांखे मुआशी सूरत हाल में चैलेंजिस दरपेश आहिनि उन जो हल कढियो वञे। दिनेश साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे त तबाही तव्हां बलूचिस्तान सिंध जे अंदरि तमामु घणी तबाही आई आहे ऐं अञा ताईं रिहेबिलिटेशन बि कोन थियो। अञा ताईं माण्हुनि जे इलाइक़नि में पाणी आहे, फ़सुलु कोन्हनि, एॾो वॾी तबाही आहे हिकु तरफ़। ॿी तरफ़ इमरान ख़ान जी इहो ज़ोर लॻाइणु आहे, प्रेशर विझणु आहे त इलेक्शन थिए। इलेक्शन जो इहो त तरीक़ेकार न हूंदो आहे त माण्हू पिंडी में माण्हू जमा करे और गवर्नमेंट ते प्रेशर विझे कि मूंखे तव्हां इलेक्शन जो टाइम ॾियो और पोइ मां वेंदुसि। इन सां त जमहूरियत खे बि नुक़सानु आहे, मुल्क खे बि नुक़सानु आहे, रियासत के भी नुक़सान आहे, मैशियत के भी नुक़सान आहे। ॾिसो मीर साहब, इहा वॾी हिकिड़ी बदकिस्मती ॻाल्हि आहे। असांजे जेके 3 करोड़ पाकिस्तानी हिन सैलाब मुतासिरीन उन्ही खे असां बिल्कुलु भुलाए वेठा आहियूं। हिते सॼो ॾींहुं इहो पहिरियों त यको साइफ़र चोर इहे या कॾहिं सवाती जो केस त कॾहिं कंहिंजो केस त कॾहिं सुप्रीम कोर्ट जे, कॾहिं इलेक्शन कमीशन ते त कॾहिं तोशाखाना, इहे शयूं हिते इस्लामाबाद में छायल आहिनि। और मूंखे सख़्तु अफ़सोस थींदो आहे त जेके असांजा माण्हू सिंध ऐं बलूचिस्तान में रोडनि ते पिया त हिन टाइम बि ॻोठनि जा ॻोठ पाणी में ॿुॾियल आहिनि, अञा ताईं ॿुॾियल आहिनि। उन
बुनियादी ज़रूरत नथी मिले। उते बीमारियूं काफ़ी जेके कम्युनिकेबल डिज़ीज़ आहिनि उहे फूट पयूं आहिनि, पर कंहिं शइ जो कंहिंखे आहे ई न। और मां हिन में सिर्फ़ु तव्हां जीअं चयो न त इमरान ख़ान उन खे सिर्फ़ु दुआ वारो नथो सम्झा, मां सम्झां थो त हुकूमत वारा बि इन शइ जा ज़िम्मेदार आहिनि। ॿई धुरियूं, चाहे अपोज़िशन हुजे चाहे हुकूमत, उन्हनि जेके सैलाब मुतासिरीन आहिनि उन खे बुरी तरह निगलेक्ट कयो आहे। और उन जी रिहेबिलिटेशन, उन्हनि जी जेका आबादकारी, उन्हनि खे जेके हिन टाइम ताईं अञा ताईं रेस्क्यू वारो अमल पूरो न थियो आहे, त इन जे लाइ मूंखे सख़्तु अफ़सोस आहे। और मां बिल्कुलु बाक़ाइदा ऑन द फ्लोर बि इहा ॻाल्हि चई आहे त असांखे शर्म अचणी खपे। वरी महिरबानी मोहतरम जनाब दिनेश कुमार साहब जो पॉइंट ऑफ व्यू तव्हांखे आयो त सैलाब मुतासिरीन खे जहिड़े तरीक़े सां नज़रअंदाज़ कयो वञे थो उन ते शर्म अचणु घुरिजे। ऐं मां असेंबली जे अंदरि बि इन पॉइंट ऑफ व्यू खे खयो आहे। मुल्क जे अंदरि मैशियत बहितर थियणु खपे, इलेक्शन पंहिंजे टाइम ते थियणु खपे। वक़्त खां इलेक्शन जो इमरान ख़ान खे कहिड़ो फ़ाइदो आहे, चए थो मां तमामु घणो पॉपुलर आहियां, मुंहिंजो बयानियो जेको आवाम जे अंदरि तमामु घणो पॉपुलर आहे, इन जे करे वक़्त खां पहिरियों इलेक्शन चाहे थो। ऐं सियासत अहिड़ी कजे न रियासत खे न मैशियत खे नुक़सानु हुजे। इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।